गर्मी आहे अदम एतमाद जे हवाले सां नो कॉन्फिडेंस जे हवाले सां उहो एक्टिविटीज़ वधी वयूं आहिनि। ॾिसो CEC नवाज़ लीग जे CEC मां भले उन्हनि ऐलान न कयो हुजे पर ज़ाहिर आहे उहो त उन मां तौसीक़ी थियणी आहे, उनमें त इहो ई फ़ैसिलो थियणो आहे। छाकाणि त अगरि इहो फ़ैसिलो न थियणो हुजे त पोइ आसिफ़ ज़रदारी सां उहा मुलाक़ात ई न थिए आहे, ॻाल्हि ई ख़तमु आहे। सो उहो त ज़ाहिर नवाज़ लीग राज़ी आहे ऐं PDM बि राज़ी आहे, इहो बि सम्झी वठो। मौलाना फज़ल रहमान खे बि हिन ते एतिराज़ न थी थो। सो नो कॉन्फिडेंस हिकिड़े पासे ज़ाहिर आहे आउं हिन ते पहिरें ॾींहं खां क्लियर हुअसि, अॼु बि क्लियर आहियां त जेसि ताईं सिग्नल्स ईंदा रहंदा ही एक्टिविटी जारी रहंदी। जीअं कंहिं फ़नी ख़राबी जे सबबु सिग्नल्स अचणु बंदि थी विया त इहा सॼी एक्टिविटी जेका धम करे वेही रहंदी। हाणे हिन महिल लेकिन सरेदस जेका करंट सिचुएशन जेका एक्टिविटी हले पई, जीअं तव्हां ॿुधायो त MQM सां नवाज़ लीग ॻाल्हाए पई, लेकिन चौधरी शुजात सां मुलाक़ात लाइ पीपल्स पार्टी ज़रदारी साहब मुलाक़ात कंदा, ख़ुदि जहांगीर तरीन सां मुलाक़ात जी कोशिशि थींदी। लेकिन इहो सभु कुझु बि थिए पियो जंहिंजो मतिलबु छा आहे त इतिहादियनि खे पाण ॾे आणणो आहे। अॼु हमज़ा शहबाज़ बि चई रहियो हो त भई अगरि इतिहादी जेके आहिनि उहे असां सां हिन नो कॉन यानी सिधी लफ़्ज़नि में अगरि असां सां न बीठा त क़ौम हुननि खे माफ़ु न कंदी। हाणे इतिहादियनि ते प्रेशर अची वियो आहे, इतिहादियनि जी मार्केट वैल्यू वधी वई आहे। ॿिए पासे ज़ाहिर आहे क्यू लीग ऐं MQM वारा पाण में मिलनि पिया। बाप पार्टी पाकिस्तान बलूचिस्तान अवामी पार्टी हू पंहिंजे मुंहुं नाराज़ लॻी पई आहे, ओचितो नाराज़ थी वई आहे PTI सरकार खां। 3.5 साल हुकूमत गुज़ारण खां पोइ चवनि था असांखे तव्हां वफ़ाक़ में सही नुमाइंदगी न पिया ॾियो। त हाणे ॻाल्हि इहा आहे त ओचितो ओचितो सभिनी खे पंहिंजा पंहिंजा ॾुख यादि अचणु शुरू थी विया आहिनि। सो अगरि बलूचिस्तान अवामी पार्टी MQM क्यू लीग इहे PTI मां हथु कढंदा त PTI किथे आहे? PTI हुकूमत कोन थी बीहे। लेकिन तव्हां ॾिसो त हीअ सभु एक्टिविटी थिए पई, पर अॼोकी अख़बार में चौधरी परवेज़ इलाही जो जेको क्यू लीग जो चौधरी शुजात त बुज़ुर्ग बि थी विया आहिनि ऐं बीमार बि आहिनि। चौधरी परवेज़ इलाही चवनि खां जॾहिं इहो सुवालु कयो वियो, लाहौर में रिपोर्टर पुछियो हुते गुजरात में त भई अगरि तव्हांखे अपोज़िशन पंजाब असेंबली में चीफ मिनिस्टर जो उहिदो आछे थी त पोइ छा तव्हां PTI जी हिमायत ख़तमु करे छॾींदो? चौधरी परवेज़ इलाही ऑन द रिकॉर्ड प्रेस खे चयो त न, असीं हिन हुकूमत जो साथ निभाईंदा रहंदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ सॼी एक्टिविटी छा बेमक़सद थिए पई? आसिफ़ ज़रदारी चौधरी शुजात वटि मिड़ेई चांहि पीअणु वञे पियो, शहबाज शरीफ़ MQM सां मिड़ेई जेको आहे पुराणी की ख़बरूं चारूं करणु वञनि पिया। बाप पार्टी ओचितो नाराज़ थी वई आहे, MQM ऐं क्यू लीग वारा मिड़ेई छा कराची जो माहौल बल्दियाती इलेक्शन डिस्कस करण लाइ मिलनि पिया। क्यू लीग जो छा वञे कराची जी बल्दियाती इलेक्शन सां? त पोइ अगरि हीअ अजाई ॻाल्हियूं न पियूं थियनि, हीअ हिकिड़े सोचे सम्झे के सिग्नल्स जे तहत थियनि पियूं, त चौधरी परवेज़ इलाही इहो बयानु छो पियो ॾिए त असीं PTI सरकार जी हिमायत जारी रखंदासीं? हाणे जो रीज़न सिंपल आहे त ख़ुदि इतिहादी ख़ासि तरह क्यू लीग वक़्तु अचण खां अॻु सिधी थी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु न बीहंदी या बीहण जो इम्कान तमामु घटि आहे वक़्तु अचण खां अॻु। छाकाणि त जीअं आऊं ऐं तव्हां सम्झूं था ईअं इमरान ख़ान बि सम्झंदो त क्यू लीग ऐं MQM खे ओचितो थियो छा आहे, ओचितो ओचितो असां मां हथु छो पिया कढनि। त पोइ जेको इम्कानी तरह ज़ाहिर उहो सम्झंदा त ग़ैबी क़ुवतनि जा सिग्नल्स जेके आहिनि उहे हिननि ॾे वञनि पिया, त इमरान ख़ान मतां हिकिड़ो पंहिंजो रिएक्शन शो करे ग़ैबी ताक़तनि जे ख़िलाफ़ु। अगरि ईअं थियो ठीकु आहे, हाणे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि त थिए थी न त मुल्क में नवाज़ लीग असांजी ग़ैबी क़ुवतनि मां ख़ुशि न आहे, पीपल्स पार्टी बि कॾहिं कभी ख़ुशी कभी गम लॻो पियो आहे। हाणे इमरान ख़ान बि अगरि मुखालफ़त में अची ॻाल्हाइणु शुरू कयो त टई मेजर पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि सो तंहिंजे करे वक़्त खां अॻु इमरान ख़ान खे वक़्त खां अॻु कोशिशि कबी त हुनखे महसूसु न थिए त हुनजी हुकूमत वञे पई। ॿी ॻाल्हि इहा आहे, ॿियो जेको रिएक्शन ॿियो जेको सबबु आहे चौधरी परवेज़ इलाही आउं सम्झी सघां थो त भई इमरान ख़ान खे नियापो बि वञे त अञा बि मुड़ी वञे, जेको चऊं पिया उहो करे वठि, नथो करी त बसि जेको थियणो आहे सो थियणो आहे, पोइ जेको थियणो आहे जेको नसीब
ठीकु आहे सर।